नाज़रीन, अहम ख़बर आहे। मीरपुर माथिले में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गिलानी के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ निकितल रैली में हथियारबंदनि जो हमले बाद गुज़िरियल रात खां क़ौमी शाहराह थियल धरणो SSP जी ख़ातिरीअ बाद ख़त्म कयो वियो आहे। शहीद सहाफ़ी जे वारसनि जो चवणु आहे त पुरअमन रैली ते लुंड धरजी हथियारबंदनि माण्हुनि हमलो कयो। शहीद सहाफ़ी जे वारसनि जो इहो चवणु आहे। हमले में रैली में शामिल केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। शहीद सहाफ़ी जे वारसनि जो इहो चवणु आहे पुलिस हमले आवरनि ऐं मुज़ाहिरीन मथां मीरपुर थाणे ते दहशतगर्दी जा अलॻि अलॻि केस दाख़िल करे वरिता आहिनि। SSP घोटकी हफ़ीज़ बुगटी धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो आहे। अहम ख़बर आहे, मीरपुर माथिले में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गिलानी जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ निकितल रैली में हथियारबंदनि जो हमले बाद गुज़िरियल रात खां क़ौमी शाहराह थियल धरणो SSP जी ख़ातिरीअ बाद ख़त्म कयो वियो आहे। जॾहिं त शहीद सहाफ़ी जे वारसनि जो चवणु आहे त पुरअमन रैली ते लुंड धरजे हथियारबंदनि माण्हुनि हमलो कयो आहे। हमले में रैली में शामिल केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। पुलिस हमले आवरनि ऐं मुज़ाहिरीन मथां ॿेलो मीरपुर थाणे ते दहशतगर्दी जा अलॻि अलॻि केस दाख़िल करे वरिता। SSP घोटकी हफ़ीज़ बुगटी धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो।